मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। मेहर में वधंदड़ बदमनी चोरनि धाड़नि फुरियुनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते ॿिए ॾिहाड़े बि मेहर जे दुआ जा हथ चौक खां एहतजाजी मुज़ाहिरो करे दुआ जे हथ खां मेहर जे घंटाघर चौक ताईं रैली कढी घंटाघर चौक वटि निढण उस में ॿिए ॾींहुं बि एहतजाजी धरणो हंयो वियो। एहतजाजी रैली में पीटीआई अवामी जमहूरी पार्टी क़ौमी अवामी तहरीक एसयूपी हिंदू पंचायत अहले सुन्नत वल जमात अवामी बोरियत तहरीक समेत मज़हबी सियासी समाजी तंजीमुनि जे अॻवाननि न्याज़ अली बुढ़ो अयूब खोसो बसीर गोरड़ मुनवर जतोई वकील मीर खोसो मौलवी मंसूर चांडियो वकील पुनल खोसो हबीब हुजूरी साबिर राधण मसरूर बुढ़ो इश्तियाक तुनियो गुफ्तार खोसो मोहम्मद घांगरो शेर खान खोसो समेत सवे शहरनि शिरकत कई। रैली में शामिल माण्हुनि अमुन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो शहरी फुराइण बंदि करियो एसएसपी दादू हटायो ज़िलो बचायो वापारी फुराइण बंदि कयो नाअहिल पुलिस अमलदार हटायो जा ज़ोरदार नारा हणंदा शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे घंटाघर चौक वटि निटण उस में एहतजाजी धरणो हंयो। उन मौके ते रैली ऐं धरणी ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर में वधंदड़ बदमनी जा ज़िम्मेवार चूंडल नुमाइंदा ऐं एसएसपी दादू आहे। वॾेरनि जूं औताकूं पातारियूं बणियल आहिनि। पुलिस वॾेरनि जे कमदार कंदे कंहिं बि ॾोहारी ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। माण्हू फुरजनि लुटजनि पिया पर चूंडल नुमाइंदा पंहिंजा इस्तक़बाल कराइण में पूरा आहिनि। मेहर समेत दादू ज़िलो ॾोहारी जे घेर हेठि आहे। ॾोहारी सरेआम माण्हू फुरनि था। अमन अमान चूंडल नुमाइंदनि जी ज़िम्मेवारी आहे पर उहे हिन वक़्तु पंहिंजे अंदरूनी वेड़ ऐं पंहिंजे इस्तक़बालन में वधीक गाॾियुनि ऐं चमचनि हथां पटका पाइण जी मुक़ाबले में आहिनि। मेहर शहर में रोज़ाने बुनियाद ते रोड ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि तोड़े ॾोहारी नाकाबंदी करे बाज़ारूं लुटी ऐं फुरे रहिया आहिनि पर पुलिस कंहिं बि ॾोहारी खे न पई पकड़े। एसएसपी दादू नाअहिल उहे जंहिं करप्ट पुलिस ऑफिसर मुक़ररु करे रुगो मंथली वसूल करण में पूरो आहे। हुननि घुर कई त एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी हटाए मेहर में फुरथियल समूरनि शहरनि वापारनि खां फुरथियल रक़म वापसि कराए ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन क़ाइमु कराए वञे।